सखी जाम दातार गिरनारी साहब जी दरबार ते जमील शाह दातारी जे नाले सां मशहूर है। लाड़ पटन जी खूबसूरत दरबार दरगाह पीर पठो जे जेका सा आगुन में ही दरगाह है। तो दिल चाहे तो तव्हांखे दरगाह के बारे में ॿुधाइजे ऐं ॾिसे त जेका सा हिते खूबसूरती जेका सा वो तव्हांखे कैमरा जे अखां ॾेखारे अचो दोस्तों। अस्सलाम वालेकुम दोस्तों, दरगाह पीर पठो ते पहुतासीं जिते दरगाह शेर शाह वजीउद्दीन जी दरबार ते असां मौजूद आहियूं ऐं दिल चाहे तो तव्हांखे दरबार जो व्यू ॾेखारियूं ऐं तमामु ख़ूबसूरत दरगाह थियल कैमरा जे अॻु ॾेखारे सघे थी चारों तरफ़ तव्हांखे त ख़ूबसूरत दरगाह जा नज़ारा आहिनि। दिल चाहे तो तव्हांखे दरगाह जे बारे में जेका सा ख़ूबसूरती ॾेखारिजे। दोस्तों ही दरगाह पीर पठो ज़िले ठठे में वाक़ आहे ऐं सामूंडी जेका सा हवाऊं हिते तमामु ख़ूबसूरत लॻंदियूं आहिनि ऐं ही दरगाह जेका आहे हिते तक़रीबन कराची जा माण्हू लखनि जे तादाद में बल्कि किरोड़नि जे तादाद में ईंदा आहिनि ऐं हिते जेको असां लंगर प्रोग्राम आहे उहो बि तमामु वॾो थींदो आहे ऐं हर जेको असां मोहबती माण्हू हिते पहुचंदो आहे ऐं तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं असां दरगाह शेर शाह ॾिसी सघो था केतिरी मतिलबु शीशे जी चिटकारी थियल आहे। दोस्तों तव्हांखे ॾेखारियूं ही ख़ूबसूरत जेका सा चिटकारी थियल आहे हिते ॾिसी सघो था। मथे साईं जो नालो लिखिया तो दोस्तों अॼु तव्हांखे ॾेखारीसीं दरगाह पीर पठो जो जिते तव्हांखे दीदार करायोसीं। दरगाह पीर पठो जी सखी जाम दातार जमील गिरनारी जी दरबार ते असां मौजूद आहियूं जंहिंजो व्यू तव्हांखे ॾेखारीसीं। मथे जेका कुंभज ॾिसी रहिया आहियो ऐं हेॾा ही अलम पाक आहे, तमामु बहितरीन इलाइक़ो आहे ऐं ही जेका सा दरगाह पीर पठो ज़िलो ठठो में वाक़ आहे ऐं दिल चाहे तो तव्हांखे हिन दरबार जो दीदार कराइजे ऐं काफ़ी जेका सा दरबार जूं ख़ूबसूरतियूं आहिनि उहे तव्हां ताईं जेका सा वीडियो ज़रिए एक्सप्लोर करे रहिया आहियूं ऐं अॼु जेका असां वॾी असांखे ख़ुशी थी आहे जो हिन दरबार ते जेका तव्हां ॾिसी सफ़र जो साथी डॉक्टर मुंहिंजो भाउ आहे डॉक्टर टीलाराम ऐं असां तव्हांखे हीअ ॾिसी सघो था कैमरा जे ॾेखारे सघो आहे खूबसूरती जेका असां दरगाह जी तव्हांखे ॾेखारीसीं। ऐं तव्हांजो ख़ादिम दोस्त ही मुंहिंजा सफ़र जा ॿिया दोस्त आहिनि जेके मूंसां गॾु आहिनि सलाह आहिनि तमामु महबूब सभु महबूब दोस्त आहिनि। ही असांजो जेके सिंधी साहब ही असांजो प्रकाश भाउ डॉक्टर मुकेश कुमार ऐं डॉक्टर टीलाराम कैमरामैन मिठू भाई असांजो मुर्की मोकल जहिड़ा पेर ते ख़ैर ख़ैर